जैसे कुदरत सकाफती मदनी वसीलन से मालामाल कयो आहे उन सकाफती वर्षे में हूँ तो खोड़ सारी शयूं आहिनि पर इन बैन अक़वामी सकाफती वर्षे में अलगोज़े के वॾी मञता मिलियल आहे। अलगोज़ी बीननि मां निकिरंदड़ आवाज़ ऐं लहरनि ते न सिर्फ़ माण्हुनि ते वजद तारी थी वञे पर उनजे ख़ूबसूरत सुरनि जी ताल ते माण्हू नचण ते मजबूर थी वञे। अलगोज़े जी बीननि ते सिंध जी बैन अक़वामी मञता मानींदड़नि में मिस्री ख़ान जमाली, खमीसो ख़ान जिंजी ऐं अला बचायो खोसो शामिल आहिनि जिन न सिर्फ़ अलगोज़े ज़रिए पाण खे बेपनाह शोहरत ॾियारी पर सिंध ऐं मुल्क जो नालो ॾे ऐं परॾे में पिणु मञायो। बैन अक़वामी शोहरत याफ़्ता अलगोज़े नवाज़ अला बचायो खोसो गुज़िरियल केतिरनि सालनि खां मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजण सबबि बिस्तरे भेरो आहे। सिंध जो हीउ अलबेलो अलगोज़े नवाज़ अखियुनि जे नूर खां महरूम ऐं फिफड़नि में पाणी भरिजण सबबि हलण फिरण खां लाचार बणिजी वियो आहे। दुनिया जे 165 मुल्कनि में पंहिंजे फ़न जो जोहर ॾेखारींदड़ मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन कंदड़ अला बचाए खोसे खे पंहिंजे फ़न में मञता तौरु सदारती एवार्ड, लतीफ़ एवार्ड, मिलिट्री एवार्ड, कलंदर एवार्ड, सचल एवार्ड समेत मलाइशिया जे वज़ीर आज़म तिनको अब्दुर्रहमान, अमरीकी सदर जिमी कार्टर ऐं बिल क्लिंटन समेत अॻूणे सदर जनरल ज़ियाउल हक़ पारां केतिरा ई क़ौमी ऐं बैन अक़वामी एवार्ड मिली चुका आहिनि। सिंध जी सकाफ़त दुनिया जे तक़रीबन 200 मुल्कनि ताईं पहुचाई ऐं अमेरिका जे सदर जिमी कार्टर खां वठी बिल क्लिंटन ताईं केतिरनि ई सदरनि उनखे तमामु घणा एज़ाज़ ॾिना, केतिरा ई उनखे इनाम मिलिया आहिनि पर असांजी सिंध सरकार ऐं सियाहत खाते तरफ़ां हिन ॾांहुं को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। इहा निहायत अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। इलाइक़े जो ई आहियां, उन इलाइक़े सां ई वास्तो रखां थो त हीउ सिंध जो मशहूरु फ़नकार अलगोज़ा नवाज़, हिन जो नालो जेके ॿिया खमीसो ख़ान या ॿिया जेके मशहूरु अलगोज़ा नवाज़ थी गुज़रिया आहिनि उन में हिन जो शुमारु थिए थो ऐं पंहिंजे हिन मुल्क जो हिन पाकिस्तान जो सिंध सुहाणीअ जो नालो बि रोशन कयाई पर हिन वक़्तु ही पंहिंजी ज़िंदगी मुफ़लसियारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। अला बचाए खोसो खे मैडम नूरजान जिया 65 जी पाक भारत जंग दौरान क़ौमी धुनूं वॼाइण ते फ़ौजी एवार्ड पिणु ॾिनो वियो पर बीमारी जे बिस्तरे ते किरण बैदि असांजी हुकूमत पारां हिन जी सार न लहण सबबि अला बचायो खोसो पंहिंजे पुटु अरबाब खोसो समेत सख़्तु मायूस ऐं परेशान आहे। बहरहाल बाबा पूरी दुनिया में वियो आहे, जिथे बि पाकिस्तान जो सकाफ़त खातो वञे थो उते बाबा वियो आहे, पंहिंजो मुल्क जो नालो करायो अथसि ऐं पंहिंजी क़ौम जो पंहिंजी पटके सां अलगोज़ो सां वॼायो अथसि, दाद हासिलु कयो अथसि सर्टिफिकेट ॿिया हुकूमत जो घुर कयो त बाबा जो जेको सकाफ़त खातो सरकारी ख़र्च ते इलाज कराए या त को वज़ीफ़ो मुक़ररु करे को ॾे। पंहिंजे 50 साला कैरियर में अला बचाए खोसे खोड़ सारा शागिर्द तयारु कया जंहिंमें सागर जो रहवासी मौला बख़्श सांद ऐं हिन जे पंहिंजे पुटु अरबाब खोसे समेत ॿिया बि केतिरा ई शामिल आहिनि जेकी हिन वक़्तु पंहिंजे फ़न सबबि वॾी मञता माणे चुका आहिनि। सिंध जे हिन झूने अलगोज़े नवाज़ ऐं बीमार कलाकार जी सार लहण लाइ को बि तयारु न आहे जंहिं करे हू अखियुनि जे नूर खां महरूम बणिजण सबबि दरबदर जा धिका खाइण ते मजबूर आहे। जेतोणीकि सिंध जे घण घुरनि पारां कई भेरा सिंध सरकार खां हिन अज़ीम फ़नकार जी सार लहण जी अपील कई वई पर पोइ बि हिन जी हेसि ताईं कंहिं बि सार न लधी आहे जंहिं ते सिंधवासी तमामु सख़्तु अफ़सरदा ऐं रंज आहिनि। तमामु वॾो कारीगर तमामु सुठी हिनखे ॼाण आहे त सभई घणो करे मुल्क जो नालो कढियो अथसि, ॿाहिरि मुल्कनि में वियो आहे, हींअर उहो ख़स्ता हाल में आहे। असांजे सकाफ़त कल्चर या जेके सर्दी वारा माण्हू आहिनि असांजे गवर्नमेंट उनखे खपे त असांजा जेके ॿाहिरि जा फ़नकार आहिनि उन्हनि जी सहायता कई वञे ऐं उन्हनि सां उन्हनि जी मदद कई वञे।
असांजे सकाफ़त खाते समेत सिंध हुकूमत ते फ़र्ज़ आहे थिए थो त सिंध जे हिन बीमार बेवस ऐं नाबीन फ़नकार जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए हिन जी हयाती खे बचायो वञे। कैमरामैन ख़ादम कोरेजो, नूर ख़ासकरी सां गॾु अब्दुल रशीद सुंगरो, सिंध TV न्यूज़, बुल्ली शाकरी।